बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो इरशाद है तो नमाज जनाज़ा का बाद में जॾहिं मैयत के कब्रिस्तान ॾांहुं खयूं था वञूं तो कब्रिस्तान में पहुचण खां बाद कबर ताईं उनखे 3 सायूं खणायूं आहिनि वारे वारे सां। इमाम फरमाए थो मैयत ते तमामु घणी दहशत हूंदी आहे, वॾो ख़ौफ़तारी हूंदो आहे ऐं उहो ख़तरो आहे त मैयत फाटी बि सघे थी। तंहिंजे करे उनखे सायूं खणायूं आहिनि जंहिं मथां जेको ख़ौफ़ आहे, जेकी दहशत आहे उहा ख़तमु थी वञे। क़बर ताईं पहुचण में 3 सायूं खणणा आहिनि, माना बाक़ी जीअं कुल्हे ते माण्हू खयूं अचनि था, पर उनखे पोइ बाद में 4 माण्हू चइनी पासनि खां वरी वारे वारे सां उहो जेको आहे सो पासो बि तब्दील कंदा ऐं 3 सायूं खणी ऐं क़बर ताईं पहुचाए वञे। ऐं उनखां पहिरियां जेके जनाज़े खां पोइ माण्हू जेको कुल्हो ॾेई कब्रिस्तान ताईं अचनि था, मैयत खे कुल्हे ॾियण जो बि तमामु घणो सवाबु बयानु कयो वियो आहे। हदीस में इरशाद फरमायो वियो आहे त जेको बि कंहिं मैयत खे चइनी पासे वारे वारे सां कुल्हो ॾिए थो त उनजा अलाह साईं 40 कबीरा गुनाह माफ़ थो करे। त मैयत खे कुल्हो ॾियण जो बि तमामु घणो सवाबु आहे। ऐं मैयत खे जॾहिं कब्रिस्तान में आंदो थो वञे त क़बर ते उनखे 3 सायूं खणायूं वञनि ऐं क़बर में पहुचण खां बाद में जॾहिं उनखे तदफ़ीन थिए थी उनखां बाद में पाणी हारियो वञे, जेके असां वटि वरी ख़ासि तौर ते रस्म रवाज सम्झो वेंदो आम तौर ते, पर इहो हुकुम इमाम आहे। इमाम जो फरमान हिन तरीक़े सां आहे त माण्हू पाणी खणे ऐं जेको आहे सो काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे सॼे पासे सिरांदी वारे पासे खां सॼे पासे खां शुरूआति करे पेरांदी खां चोफेर जेको आहे सो हुते पाणी हारे, पोइ विच ते जेको आहे सो पाणी हारे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाए थो जेसि ताईं मिटी तर हूंदी आली हूंदी त क़बर ते जेको आहे सो अज़ाब न थींदो। उनखां अलावा तदफ़ीन खां बाद में जेकी घणे खां घणी जंहिं शइ जो ज़िक्र आहे, हुकुम आहे अहल बैत जे फरमाननि जे मुताबिक़, उहा उनजे लाइ क़ुर शरीफ़ पढ़णु। क़ुर शरीफ़ पढ़ी उनखे सवाबु हदियो कयो वञे। ख़ासि तौर ते पहिरीं राति निमाज़ वहशत क़बर पढ़णु तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो उनखे पहिरीं राति तमामु घणो ख़ौफ़ ख़तरो आहे ऐं दहशत उनजे मथां आहे। उनजे करे निमाज़ 2 रकातूं पढ़ी वञे जंहिंजे करे उन ते जेको आहे सो ख़ौफ़ ख़तमु थिए थो। उनखां अलावा क़ुर शरीफ़ जेतिरो बि थी सघे उनजी क़बर ते 3 ॾींहं मुसलसल लाॻीतो त पढ़ियो वञे, पर उनखां बाद में बि उनजे लाइ क़ुर शरीफ़ पढ़ियो वञे। ख़ासि तौर ते जुमे जी राति, जुमे जी राति जेके बि अरवाह आहिनि उहे घरनि ॾांहुं अचनि था ऐं पंहिंजे तोहफ़े जी वसूली लाइ अचनि था त उनखे कहिड़ो तोहफ़ो ॾिनो थो वञे। तोहफ़ो इहो ई आहे, दुआ जो आहे, क़ुर शरीफ़ जो आहे। ख़ासि तौर ते सूरे हमद, कुल, इना अंज़लना, आयतुल कुर्सी जेको आहे सो पढ़ी हदियो कयो वञे, जेको उनजे लाइ बहितरीनु तोहफ़ो आहे। इन खां वधीक ॿियो कहिड़ो तोहफ़ो उनजे लाइ हुजे। ख़ासि तौर ते जुमे जी राति, जुमे जे ॾींहुं ख़मीस जी टेपरी खां बाद में जेको आहे सो इहो सिलसिलो हिकिड़ो शुरू थिए थो, ख़ासि तौर ते रूहानियत जो, जंहिंमें अरवाह जेके आहे सो पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं अचनि था तोहफ़े जी वसूली लाइ, ऐं जॾहिं उनखे तोहफ़ो मिले थो ॾाढो ख़ुशि थियनि था ऐं दुआऊं ॾियनि था। ऐं क़बर ते बि जुमे जे राति या जुमे जे ॾियारे उन्हनि ते वञी सूरे फातिहा, 4 कुल, इना अंज़लना, आयतुल कुर्सी पढ़णु तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो उन्हनि खे सवाबु थिए थो। इमाम फरमाए थो जेको उनजी औलाद आहे उनजे लाइ त ज़रूरी आहे। ख़ासि तौर ते जॾहिं उनजी औलाद अचे त पेरांदी वारे पासे खां साम्हूं अचे, जीअं उनजो रूह जेको आहे सो उनखे ॾिसे थो त मुंहिंजी औलाद मां मुंहिंजो पुटु आहे या पोटा आहिनि जेके मुंहिंजी क़बर ते आया आहिनि। तमामु घणो सवाबु आहे पाणी जो, सावक जो। सावक क़बर ते कंहिं बि सब्ज़ जेको गुल ॿूटा आहिनि उन्हनि जे पोखण जो या सावक जो सावक इमाम फरमाए थो जेकी बि साई शइ आहे उहा अलाह जो ज़िक्र करे थी। सावक में गाह, गुल, ॿूटा जेके बि अचनि था साई शइ, उहो इमाम फरमाए थो अलाह जो ज़िक्र करे थी। अलाह जो ज़िक्र करे थी तुंहिंजो क़बर ते हुजणु त वरी तमामु घणो ज़रूरी आहे, जो अलाह जो ज़िक्र कंदी त साहिब क़बर ते बि जेको आहे सो रहमतूं नाज़िल थींदियूं रहंदियूं। त ख़ासि तौर ते क़ुर शरीफ़ जो तमामु घणो जेको उनखे ईसाल सवाबु कयो थो वञे। ईसाल माना उन ॾांहुं जेको आहे सो मोकिलणु, सवाबु मोकिलणु। त क़ुर शरीफ़ जेको पढ़ियो थो वञे उन ताईं सवाबु उन ताईं पहुचे थो, हदियो पहुचे थो। हिकु आलिम दीन ख़्वाबु ॾिसे थो त कब्रिस्तान जा जेके हिन से मुर्दा निकिता आहिनि, क़बरूं जेको आहे सो खुली वियूं आहिनि, आसमान मां फ़रिश्ता निकिरनि था, उन्हनि जे हथनि में थाल आहिनि जंहिंमें के तोहफ़ा आहिनि, के शयूं आहिनि। जीअं का शइ को माण्हू विराईंदो आहे, चोफेर माण्हुनि जे फिरी वेंदा आहिनि, त मैयतूं निकिरनि थियूं, मुर्दा निकिरनि था, मलाइकनि चोफेर फिरी वञनि था, सभु केरु पंहिंजो पंहिंजो उन मां शइ मिले थी उहो खणी वापसि क़बर ॾांहुं वञे थो। हिकु नौजवान आहे जेको परे बीठो आहे, पुराणा फाटल कपिड़ा अथसि, ॾाढो मायूस, ॾाढो उदास, परेशान बीठो आहे
ऐं उनखे मलाइकनि जे तरफ़ां को बि तोहफ़ो नथो मिले जेके आसमान मां आणनि था। पोइ आलिम चए थो मां उन खां पुछां थो त हीअ छा लका हुए जेके आसमान मां मलाइक लथा, उन्हनि जे हथनि में के थाल हुया, क़बरुनि मां जेको आहे सो मुर्दा निकिता, उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे कुझु शयूं मिलियूं ऐं वापसि हलिया विया ऐं तूं बीठो आहे छो? हुन चयो त हीअ जेके बि उन्हनि जा हुया पोयां पीउ माउ हुयो, वालिदीन हुयो, अज़ीज़ वक़ारिब दोस्त हुया, उन्हनि जेके उन्हनि जे लाइ क़ुर शरीफ़ या ॿियो ख़ैर ख़ैरात जेके सवाब नेकिन जा कम कया उहे फ़रिश्ता उन्हनि जे लाइ तोहफ़ा खणी आया ऐं हर हिक खे पंहिंजो पंहिंजो जेको आहे सो तोहफ़ो मिलियो। ऐं मूंखे जेको आहे सो इन जे करे जो न मिलियो जो मुंहिंजो पोइ हिते केर बि कोन्हे, ॿाहिरि कोन्हनि, औलाद कान्हे, मां शादी मुंहिंजी न थी, पर मुंहिंजी हिकिड़ी माउ आहे पोइ हिते जेका दुनिया जे एतिरे त कमनि में मसरूफ़ थी वई आहे, मशगूल थी वई आहे, जंहिंखां मां विसरी वियो आहियां। उन ॿी शादी करे छॾी आहे ऐं मूंखे यादि ई नथी करे। उहो आलिम चए थो हुन जेको ॿुधायो पंहिंजे बारे में त मां वियुमि जांच कयमि, मुंहिंजी माउ वटि पहुतुसि, हुन ॿुधायो त वाक़ई मुंहिंजो पुटु आहे नौजवान हुयो जो गुज़ारे वियो ऐं मां वाक़ई हुनखे यादि न कंदी आहियां, का बि शइ हुनजे लाइ तोहफ़ो नेकियूं सवाब ख़ैरात न कंदी आहियां। उन औरत मूंखे 1000 दरहम ॾिनो त जेको आहे हुनजे तरफ़ां वञी तूं सदको कर, आईंदा मां हुनजे लाइ क़ुर शरीफ़ बि जेको आहे तिलावत कंदसि। बाद में ॿी राति उहो ख़्वाब में ॾिसे थो नौजवान खे ॾाढो ख़ुशि आहे ऐं चवेसि थो जेको 1000 दरहम तो जेको आहे सदको कयो हो उनजो सवाब बि मूं ताईं पहुतो आहे ऐं जेको मुंहिंजी माउ हाणे पढ़े थी क़ुर शरीफ़ उनजो सवाब बि मूं ताईं पहुतो आहे। ॿियो आलिम आहे पंहिंजे ख़्वाब जो ज़िक्र करे थो हिन तरह सां त मां ॾिठो त हिकु शख़्स आहे जो क़ब्रिस्तान में का शइ तक़सीम करे रहियो आहे, विराए रहियो आहे, चोफेर हुनजे माण्हू बीठा आहिनि, क़बरुनि मां निकिरी वठनि था ऐं वापसि वरी जेको आहे सो चोफेर वठंदा वञनि था। मां हुन खां पुछां थो कि छा माजरा आहे, त ॿुधाइनि था त हिकु शख़्स क़ब्रिस्तान जे भरिसां गुज़रियो हुयो, जंहिं हिकु दफ़ो सूरे कुलौलाद पढ़ी असांखे सवाबु हुनजो हदियो कयो हो। 1 साल थी वियो आहे असां हुनजो सवाबु जेको आहे सो सूरे कुलौलाद जो विराए रहिया आहियूं। त जेके बि कुल आहिनि, आयतुल कुर्सी आहे, अलहम्द, इन्ना अंज़लना, उनजो तमामु घणो सवाबु उन्हनि ताईं पहुचे थो ऐं उन्हनि ते पहुचाइणु खपे बि। ख़ासि तौर ते मशहूरु वाक़ियो आहे किताबनि में त पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहबा सां गॾु कंहिं पासे तबलीग लाइ रवाना थी रहिया निकिता हुया ऐं क़ब्रिस्तान जे भरिसां गुज़रिया। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहबा खे इरशाद फरमायो त जल्दी जल्दी हितां गुज़रो, छो जो हिन क़बर ते अलाह जो अज़ाब नाज़िल थी रहियो आहे ऐं किथे उहो तव्हांखे पंहिंजे घेरे में न आणे छॾे। जॾहिं विया वापसि मोटिया उते तबलीग कयनि, जॾहिं वापसि मोटिया त साहबा खे जो इहा ॻाल्हि यादि आई त साॻी क़बर साॻियो क़ब्रिस्तान तकिड़ा तकिड़ा हलणु लॻा। रसूल ख़ुदा उन्हनि खे इरशाद फरमायो त हाणे भली तव्हां आस्ते आस्ते हलो, जो हिन क़बर ते अलाह जूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थी रहियूं आहिनि। साहबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, इहो अचण ऐं वञण में अलाह जो अज़ाब इहो रहमतुनि में कीअं तब्दील थी वियो? सवेल जॾहिं हितां पिए गुज़रियासीं तव्हां इरशाद फरमायो हुयो त जल्दी जल्दी हितां गुज़रो, जो हिन क़बर ते अलाह जो अज़ाब नाज़िल थी रहियो आहे। ऐं हाणे जॾहिं वापसि मोटिया आऊं एतिरी देरि में तव्हां वरी इरशाद फरमायो था त हिन ते अलाह जूं रहमतूं बरकतूं ऐं नेमतूं नाज़िल थी रहियूं आहिनि। पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हा, हे हिकु गुनहगार शख़्स हो जंहिं ते अलाह जो अज़ाब नाज़िल थी रहियो यको, पर हिन जी हिकु ज़ाल हुई पोइते जंहिंजे जॾहिं गुज़ारे वियो हो त उनजे पेट में ॿारु हुयो, उनजो बाद में उनजो जेको आहे सो डिलीवरी थी, वियम थियो उन औरत जो ऐं उनखे पुटु पैदा थियो। पुटु नंढड़ो हुयो ऐं हाणे उहो वॾो थियो। उन जेको माउ पंहिंजे ॿार खे वञी हिकु उस्ताद वटि मुअल्लिम वटि विहारियो क़ुर शरीफ़ पढ़ाइण जे लाइ। अॼु उनखे मुअल्लिम जेको आहे सो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ाई आहे। हुन ॿार जॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी अलाह मलाइकनि खे हुकुम कयो त हिन जे जेको आहे सो पुटु मुंहिंजी रहमत जो ऐलान कयो आहे, मूंखे रहमान रहीम मञियो आहे ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम अॼु हिन पढ़ी आहे। इन बिस्मिल्लाह जे सदके में हिन जे पीउ तां जेको अज़ाब आहे उहो टारे छॾियो ऐं हाणे हिन ते रहमतूं ऐं नेमतूं नाज़िल थींदियूं। त रुगो बिस्मिल्लाह रहमान रहीम हिकु आयत जो उनखे एतिरो सवाबु मिले थो, पर जेकॾहिं क़ुर शरीफ़ पूरो पढ़ियो वञे, सूरे यासीन, सूरे रहमान, त छा था सम्झो उनखे केतिरो सवाबु थींदो। त जेके मरहूमीन आहिनि, वालिदीन आहिनि, मिट माइट अज़ीज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजनि दुआउनि में कॾहिं बि विसारणु न घुरिजे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद।